हुकूमती कोशिशुनि सां सिंध जदीद खुशहाल ऐं सीड़पकारी जो मर्कज़ बणिजे पई। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। उन पुठियां असराइती पॉलिसियुनि, तरक़ियाती मनसूबा ऐं सीड़पकारी दोस्त क़दम आहिनि। शफ़ाफ़ हुक्मरानी, जदीद पॉलिसियुनि, सहूलियत सबबि सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे। सूबे में जारी ऐं तजवीज़ हेठि मेगा मनसूबा जदीद इंफ्रास्ट्रक्चर जो बुनियाद बणिजंदा। मनसूबनि सां रोज़गार, सनअत, वापार ऐं अवामी सहूलियतनि जे नए दौर जी शुरूआति थींदी। सरकारी ऐं ख़ानगी शोबे सां 109 अरब रुपयनि खां वधीक जी मनसूबनि ते कमु जारी आहे। 100 अरब रुपयनि खां वधीक जी जामे तरक़ियाती पैकेज ते पिणु कमु कयो पियो वञे। रोडनि, पुलनि, पाणी जी फराहमी, नेकासी ऐं ॿियनि बुनियादी ढांचनि खे जदीद बणायो वेंदो। मेडिकल सिटी मनसूबो सिंध खे सिहत जो जदीद मर्कज़ बणाइण ॾांहुं अॻभराई साबित थींदो। नवनि सनअती ज़ोन ऐं सीड़पकारी क्लस्टरनि जे क़याम सां मक़ामी सनअत खे अथी मिलंदी। नई सीड़पकारी ईंदी ऐं माशी सरगर्मियुनि में इज़ाफ़ो थींदो। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हुकूमती कोशिशुनि सां सिंध जदीद खुशहाल ऐं सीड़पकारी जो मर्कज़ बणिजे पई। उन पुठियां असराइती पॉलिसियुनि, तरक़ियाती मनसूबा ऐं सीड़पकारी दोस्त क़दम आहिनि। शफ़ाफ़ हुक्मरानी, जदीद पॉलिसियुनि, सहूलियत सबबि सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे। सूबे में जारी ऐं तजवीज़ हेठि मेगा मनसूबा जदीद इंफ्रास्ट्रक्चर जो बुनियाद बणिजंदा। मनसूबनि सां रोज़गार, सनअत, वापार ऐं अवामी सहूलियतनि जे नए दौर जी शुरूआति थींदी। सरकारी ऐं ख़ानगी शोबे सां 109 अरब रुपयनि खां वधीक जे मनसूबनि ते कमु जारी आहे। 100 अरब रुपयनि खां वधीक जी जामे तरक़ियाती पैकेज ते पिणु कमु कयो पियो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। रोडनि, पुलनि, पाणी जी फराहमी, नेकासी ऐं ॿियनि बुनियादी ढांचनि खे जदीद बणायो वेंदो। मेडिकल सिटी मनसूबो सिंध खे सिहत जो जदीद मर्कज़ बणाइण ॾांहुं अॻभराई साबित थींदो। नवनि सनअती ज़ोन ऐं सीड़पकारी क्लस्टरनि जे क़याम सां मक़ामी सनअत खे अथी मिलंदी। नई सीड़पकारी ईंदी ऐं माशी सरगर्मी में इज़ाफ़ो थींदो। सीनियर वज़ीर पारां इहो चयो वियो आहे। ख़बर असां शेयर कयूं। हुकूमती कोशिशुनि सां सिंध जदीद खुशहाल ऐं सीड़पकारी जो मर्कज़ बणिजे पई। शर्जील इनाम मेमण पारां इहो चयो वियो आहे। हुकूमती कोशिशुनि सां सिंध जदीद खुशहाल ऐं सीड़पकारी जो मर्कज़ बणिजे पई। शर्जील मेमण पारां इहो चयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इमदाद सूमरा असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सिंध हुकूमत जी मौसर पॉलिसियुनि, तरक़ियाती मनसूबनि ऐं सीड़पकारी दोस्त क़दमनि सबबि सिंध मुआशी तरक़ी ऐं सीड़पकारी जो अहम मर्कज़ बणिजी रहियो आहे। संदसि चवणु हो त सूबे में जारी तजवीज़ हेठि मेगा मनसूबा जदीद इंफ्रास्ट्रक्चर जो बुनियाद बणिजंदा, जिन सां रोज़गार, सनअत, वापार ऐं अवामी सहूलियतुनि जी नए दौर जी शुरूआति थींदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून वधीक चयो त सिंध हुकूमत जी कोशिश सां सिंध जदीद खुशहाल ऐं सीड़पकारी जो मर्कज़ बणिजण तरफ़ वधी रहियो आहे। संदसि वधीक चवणु हुयो त शिफ़ाफ़ हुक्मरानी, जदीद पॉलिसियुनि, वन विंडो सहूलियत ऐं सीड़पकारनि लाइ साज़गार माहौल फ़राहम करण सबबि मुल्की ऐं गैर मुल्की सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे। संदसि वधीक बयान में हिन चयो आहे त सिंध जी मैशियत खे वधीक मज़बूत करण, बरामदात वधाइण ऐं सनअती सदन खे हथी ॾियण लाइ हुकूमत अमली क़दम खणी रही आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो वधीक चवणु हो त S3 सेवरेज मनसूबो, धाबे जी स्पेशल इकनॉमिक ज़ोन, बस ऐं जदीद स्मार्ट सर्वेलेंस सिस्टम जहिड़ा मेगा मनसूबा नई तारीख़ रक़म कंदा। हिन वधीक चयो त सिंध हुकूमत कराची लाइ 100 अरब रुपयनि खां वधीक जी जाम तरक़ियाती पैकेज ते पिणु कमु करे रही आहे, जंहिं तहत रोडनि, पुलनि, पाणी जी फिराहमी, नेकाल, बरसाती पाणी जी नेकासी ऐं ॿियनि शहरी बुनियादी ढांचनि खे जदीद बणायो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून वधीक जेको आहे तजवीज़ कयल मेडिकल सिटी मनसूबो सिंध खे सिहत जे शोबे में जदीद मर्कज़ बणाइण ॾांहुं अहम अॻभराई साबित थींदो, जंहिंसां आलमी मयार जूं तिबी सहूलियतूं, तहक़ीक़ ऐं सीड़पकारी जा नवां मौक़िया पैदा थींदा। जॾहिं त हिन वधीक चयो त नवनि सनअती ज़ोननि ऐं सीड़पकारनि क्लस्टरनि जे क़याम सां हिन सां मक़ामी सनअत खे हथी मिलंदी, नई सीड़पकारी ईंदी ऐं मुआशी सरगर्मी में इज़ाफ़ो थींदो। संदसि वधीक बयान में हिन चयो त शहरी इंफ्रास्ट्रक्चर, पाणी नेकाल ऐं बरसाती पाणी जी नेकासी जा नवां मनसूबा
कराची समेत सिंध जे ॿियनि वॾनि शहरनि खे जदीद शहरी सहूलियतूं सां आरास्ता पिणु कंदा, जॾहिं त सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो त सरकारी ऐं ख़ानगी शोबे जे भाईवारी तहत 109 अरब रुपयनि खां वधीक जी तरक़ियाती मनसूबनि ते कमु जारी आहे, जेकी सूबे जी तरक़ी, रोज़गार, सीड़पकारी ऐं अवामी भलाई में अहम किरदारु अदा कंदा। संदसि वधीक चवणो हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत वाइदनि बदिरां अमली कारकर्दगी ते यकीन रखे थी ऐं सिंध तरक़ी, सीड़पकारी ऐं ख़ुशहाली सफ़र ते गामज़न आहे, जेको ईंदड़ सालनि में मुल्क जी मुआशी तरक़ी में वधीक मौसर किरदारु अदा कंदो रहंदो। जी।